जेकॾहिं अव्हां चमड़ीअ खे कारो थियण ऐं दाग़नि जहिड़नि ॿियनि मसइलनि खां परे रहणु चाहियो था त सनस्क्रीन जो इस्तेमालु लाज़मी करियो। सनस्क्रीन न रुॻो अव्हां खे सिज जे ख़तरनाक शुआनि खां बचाईंदी पर खल खे कैंसर जहिड़ी ख़तरनाक बीमारी खां बि महफ़ूज़ रखंदी आहे। समुंड किनारे वञणो हुजे या शॉपिंग लाइ, दोस्तनि सां मुलाक़ात करणी हुजे या वरी फैमिली सां गॾु घुमण, तेज़ गर्मी हुजे या घणी थधि, सनस्क्रीन अव्हां जी ज़िंदगीअ जो अणटर आइटम हुजणु घुरिजे। औरतूं, मर्द, ॿार हुजनि या बुज़ुर्ग इन जो इस्तेमालु सभु करे सघनि था, पर सही सनस्क्रीन जी चूंड करण खां अॻु पंहिंजे डॉक्टर या चमड़ी जे माहिर सां सलाह करणु ज़रूरी आहे। सनस्क्रीन खल ते कीअं कमु करे थी ऐं उन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि, अचो त ॼाणियूं था। सनस्क्रीन जे इस्तेमाल जो अहम सबबु खल जे कैंसर जे ख़तरे खे मुंहुं ॾियणु बि आहे। UVB शुआ जिन खे चमड़ी जे कैंसर सां सलाहियो वेंदो आहे, थधे मौसम में बि इंसानी खल ते नुक़सान ॾींदड़ असर विझंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो चमड़ीअ जा माहिर SPF 30 या उन खां वधीक SPF वारी स्किन केयर जे इस्तेमाल जी सलाह ॾींदा आहिनि। सिज जी रोशनी में ॿिनि क़िस्मनि जा ख़तरनाक शुआ हूंदा आहिनि, जिन में UVB ऐं UVA शामिल आहिनि। UVA जा शुआ कैंसर, गुंजन ऐं ड्रिघनि असरनि जो सबबु बणिबा आहिनि, जॾहिं त UVB शुआ उस सबबु खल सड़ण जो सबबु बणिबा आहिनि, जिन खे सनबर्न बि चयो वेंदो आहे। सनबर्न खल लाइ न रुॻो तकलीफ़ ॾींदड़ आहे, पर इन जो वास्तो खल जे कैंसर सां बि आहे। पर सनस्क्रीन सिज जे ख़तरनाक शुआनि जे असरनि खां बचाए थी। जेकॾहिं अव्हां बि ड्रिघे अरसे ताईं खल खे जवान ऐं ख़ूबसूरत ॾिसणु चाहियो था त सनस्क्रीन जो लाज़मी इस्तेमालु करियो। कैंसर जो सबबु बणिजंदड़ सिज जा UVB शुआ खल मां कोलिजन ख़तमु करे अव्हां खे उमिरि खां वॾो ॾेखारण जो सबबु बणिबा आहिनि। हिकु अंदाज़े मूजिबि खल ते 90% गुंज पवण जो सबबु UVB शुआ ई आहिनि। सनस्क्रीन जे फ़ाइदनि बाबति कयल हिकु ॿिए मुताले जे नतीजनि मूजिबि सनस्क्रीन जो बाक़ाइदगी सां इस्तेमालु उमिरि वधण जे अमल खे 24% घटाए थो। जेके माण्हू सिज जी रोशनी में महिनत कंदा आहिनि, उन्हनि लाइ सनस्क्रीन ज़रूरी आहे, छो त सॼो ॾींहुं सिज जा शुआ खल ते पवण सां कारा दाग़ थी वेंदा आहिनि। इन करे सनस्क्रीन हाणे दाग़नि खां बचण लाइ बि फ़ाइदेमंद आहे। मर्द ॿाहिरि वञण खां अॻु सनस्क्रीन ज़रूरु लॻाइनि, इन खां पोइ का बि क्रीम लॻाए सघनि था। औरतूं मेकअप करण खां अॻु सनस्क्रीन जो लाज़मी इस्तेमालु कनि, पर इहा मेकअप खां सवाइ बि लॻाए सघिजे थी। सनस्क्रीन इस्तेमालु करण खां अॻु को बि सुठो मॉइस्चराइज़र इस्तेमालु करियो, जंहिंसां मेकअप करण में बि सवलाई थींदी।